डिस्ट्रिक्ट खैरपुर रिपोर्ट गुलाम मोहम्मद बुरड़ो। ड्रिप मेयर शाह गरीबाबाद मोहल्ले जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हुन मौक़े ते फ़क़ीर ज़ुल्फ़कार हुजण, दरबान हुजण, ग़ुलाम क़ादिर हुजण, लाल हुजण चयो, ग़ुलाम शबीर हुजण ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त अफ़सोस अंधेर नगरी चरबट राजा केतिराई भेरा टेंडर अचण बावजूदि असांजे मोहल्ले जूं नालियूं नाहिनि ठहियूं। केतिराई भेरा एहतिजाज करे थकी पिया आहियूं। हिननि वधीक चयो, पीपल्स पार्टी जा पुराणा वोटर आहियूं पर PPP MPA MNA कॾहिं बि असांजे इलाइक़े ॾे लड़ी न आया आहिनि। नालियूं न हुजण करे बरसाति पवण सबबि असांजे गटरनि जो गंदो पाणी घिटियुनि ऐं तलाउनि जी सूरत इख़्तियार करे वञे थो, जंहिं सबबि इलाइक़े में ख़तरनाक बीमारियूं फैलिजी वञनि थियूं। हिननि DC खैरपुर नीरज पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी गरीबाबाद मोहल्ले में नालियुनि जो कमु मुकमल कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।